नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त क़ंधकोट में डेरा Allah बलूचिस्तान के रहायशी वाहिद बख्श मरी जो ज़मीन ते कब्ज़े खिलाफ एहतजाज। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे क़ंधकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल। सर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ंधकोट में बलूचिस्तान जे शहर डेरा Allah जे रहवासी वाहिद बख्श मरी ज़मीन जे कब्ज़े खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मीडिया अॻियां दाईंदे चयईं त मुंहिंजी तंगवानी तालके ॻाणो शाख वटि 64 जरेब ज़मीन आहे, जंहिं मथां खोसो बिरादरी जे माण्हुनि ज़ुल्फ़कार अली शेर ख़ान खोसो हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो आहे। मां ग़रीब मिसकिन बेवस लाचार आहियां। मां DC कश्मीर ऐं वस वारनि खे अपील थो करियां त इन्हनि मथां कार्रवाई करे मूंखे ज़मीन वापसि कराए ॾिनो वञे। अगरि मूंसां इंसाफ़ न थियो त मां पाण मथां पेट्रोल हारे साड़े छॾींदुसि, जंहिंजा ज़िम्मेवार ज़ुल्फ़कार अली शेर ख़ान खोसो ऐं हितां जा इंतज़ामिया हूंदी। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।